मशहूर अदाकारा सोनिया हुसैन समझे थी त अॼुकल्ह मर्द अहिड़ा आहिनि ई न जिन सां शादी करे सघिजे। हिन जे करे हू शादी न कंदी, पर हा जेकॾहिं खेसि पंहिंजी पसंदि जो छोकिरो मिली वञे त हूअ शादी ज़रूर करे सघे थी। सोनिया हुसैन ख़ूबसूरत अदाकारा आहे ऐं इहो ई सबबु आहे जो सभु खेसि इहो सवाल कंदा रहंदा आहिनि त जेतोणीकि हू ख़ूबसूरत आहे पर हुन शादी छो न आहे कई। हर माण्हूअ वटि मुख़्तलिफ़ सबब हूंदा आहिनि, पर सोनिया हुसैन समझे थी त अहिड़ा के मर्द ई न आहिनि जिन खे ज़िंदगीअ जो हिसो बणाए सघिजे। हिकु इंटरव्यू दौरान सवालनि जो जवाबु ॾींदे हुन चयो त संदसि शादीअ जो को बि इरादो न आहे। मेज़बान चयो त हू त ॾाढी ख़ूबसूरत आहे, पोइ शादी छो नथी करणु चाहे। हिन जे जवाब में हुन चयो त माण्हू चवंदा आहिनि त मूं वटि घरु आहे, मां ख़ूबसूरत आहियां, मां कामयाबु आहियां, मुंहिंजी ज़िंदगी में ॿियो कुझु करण लाइ नाहे बचियो ऐं हाणे मां शादी करे वठां। पर असुल में मूंखे लॻे थो त मुंहिंजो वास्तो अॼोके हिन क़िस्म जे नसुल सां न आहे जिते माण्हू बुनियादी इख़्लाक़ियाती विसारे वेठा आहिनि ऐं बुनियादी इख़्लाक़ मुंहिंजे लाइ अहमियत रखे थो। हुन चयो त मूंखे का ॿी शइ मुतासिर नथी करे सघे ऐं इहा शइ आहे जेका मुआशिरे मां ख़तमु थींदी पई वञे। इन जे करे अहिड़ो को छोकिरो नाहे मिली सघियो। जंहिं ॾींहुं को अहिड़ो छोकिरो मिलियो त हा, मां ज़रूर शादी कंदसि। शादी भली देरि सां थिए पर सही शख़्स सां थियणु घुरिजे।